वारह खां मुज़फ़र काज़ी वटां ख़बर शामिल कंदासीं त वारह भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद सोढर में पीपी अॻुवाण रईस अहमद अली सोढर तरफ़ां नवाब सरदार अहमद चांडियो ऐं पीपी उम्मीदवार PS 17 नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जे मान में शानदार जलसो मुनक़िद कयो वियो। पीपी कारकुननि ऐं ॻोठाणनि दौलत शरनाइनि सां गुलनि जी वर्खा करे चांडिया भाउरनि जो शानदार इस्तक़बाल कयो। ॻोठाणनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 200 मीटर टिखो झंडो ठाहे रिकॉर्ड क़ाइमु कयो। जलसे खे PS 16 जे उम्मीदवार नवाब सरदार अहमद खान चांडियो, PS 17 जे उम्मीदवार नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, रियाज़ुद्दीन अबड़ो अक़लियती सूबाई सदर लालचंद रियाज़ सोढर, रईस आसिफ अली सोढर ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते हुननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारह समेत सिंध अंदरि रिकॉर्ड तरक़ियाती कम कया आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मुखालफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾिनी वेंदी। अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। सिंध अंदरि GDA टांगा पार्टियुनि जो हिकु ग्रुप आहे जंहिंखे अवाम रद्द करे छॾियो आहे। हुननि वधीक चयो त वारह जेको नाम निहाद वॾेरो पाकिस्तान पीपल्स पार्टी में वेही पार्टी ख़िलाफ़ साथियूं जराए ऐं हुकूक इतिहाद ठाहिण बदिरां सरेआम मुक़ाबिलो करे संदसि जी हैसियत जी ख़बर पइजी वेंदी।